अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इन वक्त कराची जे क्लिफ्टन में मौजूद आहियां ऐं मुंहिंजे पुठियां तव्हां ॾिसी रहिया आहियो अब्दुल्ला शाह गाज़ी जी दरगाह आहे। ऐं अब्दुल्ला शाह गाज़ी जे बिल्कुलु साम्हूं ही हिते होटल ऐं रेस्टोरेंट आहे डी सोल। जी नाज़रीन, ही डी सोल हिते जेको होटल ऐं रेस्टोरेंट आहे इहो असांजे हिकु लाड़काणे जे सिंधी दोस्त इम्तियाज़ अली मैथिली जो होटल आहे। अचो त तव्हांखे अंदरि असां इहो होटल विज़िट करियूं था। जी दोस्तों, असां डी सोल में अंदरि दाख़िल थिया आहियूं ऐं ही होटल जो अंदरियों लुक आहे डी सोल होटल ऐं रेस्टोरेंट। अस्सलाम वालेकुम। इम्तियाज़ मैथिलो ऐं वकार समूह दोस्त असांजा अंदरि वेठा आहिनि डी सोल होटल ते। ही साम्हूं रिसेप्शन आहे, रिसेप्शन ते दोस्त बीठा आहिनि ऐं ही डी सोल जो अंदरियों लुक आहे। इम्तियाज़ ऐं वकार असां सां गॾु आहिनि। अचो त अंदरि वञूं था। हाय डियर, थैंक यू। ही दोस्त असांजा अंदरि वेठा आहिनि डी सोल होटल में ऐं तमामु बहितरीनु होटल जो माहौल आहे। जी दोस्त, ये डी सोल होटल जो अंदरियों डिस्को लुक आहे। असांजो दोस्त इम्तियाज़ मैथिलो ॿुधाए पियो त हिकिड़ो प्राइवेट डाइनिंग रूम आहे जिते हिकिड़ी फैमिली जा 10 खां 12 15 माण्हू हिते वेही सघनि था ऐं उन सेपरेट रूम जो ही तव्हां अंदरि लुक ॾिसो। जी दोस्तों, असां हिन वक़्तु होटल जे मथे पोर्शन हली रहिया आहियूं। हिन वक़्तु असां डी सोल होटल जे मथे छत ते पहुता आहियूं ऐं उते ही ॾिसो था केॾो ख़ूबसूरत माहौल आहे। मुंहिंजे पुठियां बिल्कुलु जेका लाइट ॿरे थी ग्रीन कलर जी, इहा अब्दुल्ला शाह गाज़ीअ जी दरगाह आहे ऐं उतां जो इहो ख़ूबसूरत मंज़र आहे। जी दोस्तों, तव्हांखे मां ॿुधायो त असां हिन वक़्तु क्लिफ्टन जे अब्दुल्ला शाह गाज़ी जे साम्हूं डी सोल होटल जे मथे छत रूफ टॉप ते वेठा आहियूं ऐं मूंसां गॾु दोस्त इम्तियाज़ मैथिलो साहिबु गॾु आहे। इम्तियाज़ मैथिलो हिन होटल जो ओनर आहे ऐं असांखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त इम्तियाज़ असांजे लाड़काणे सां बिलोंग करे थो ऐं लाड़काणे जे कंबर शहज़ाद ॻोठ ज़िले जे भरिसां इम्तियाज़ जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ आहे ऐं काफ़ी अरसे खां इम्तियाज़ हिते कराची में होटलिंग जे हिन कारोबार सां वाबस्ता आहे। इम्तियाज़ खे असां भलीकार कयूं था। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ भाउ। इम्तियाज़ भाउ, तव्हां असांखे इहो ॿुधाइजो त तव्हांखे कराचीअ में घणो अरसो थियो आहे? तव्हां कंबर खां लाड़काणे खां हिते जॾहिं शिफ्ट थी आहियो कराची में, तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे? असांखे तक़रीबन 20 खां 25 साल थी चुका आहिनि कराची। अच्छा, 20 खां 25 साल अरसो। वेरी गुड, ज़बरदस्त। अच्छा इम्तियाज़, तव्हां जीअं कराची पहिरियां आयो त तव्हांखे जेको आहे सो को एक्सपीरियंस हुयो हिन होटलिंग जो या पहिरियां अचण सां तव्हां कुझु ॿिया कारोबार कया? कराची में अची करे पहिरियां इहो कमु सिखियोसीं। अच्छा, हुन खां पोइ जेको आहे जीअं एक्सपीरियंस थियो त पोइ पंहिंजो असां खोलियोसीं रेस्टोरेंट। अच्छा अच्छा अच्छा, तव्हांजो भला होटलिंग जो लाड़काणे खां जीअं हिते आयो तव्हां त तव्हांखे हिकिड़ो होटलिंग जो शौक़ु हुयो या ॿियो को कारोबार करणु पिया चाहियो तव्हां? असांखे होटलिंग जो शौक़ु हुयो ऐं मुंहिंजो ब्रादर बि हुयो। असां ॾिठोसीं त हिन में प्रॉफिट मार्जिन सुठो आहे। अच्छा, हीअ जेको तव्हांजो होटल आहे जो डी सोल, हिते माज़ी में हिन जो नालो हूंदो वोको ऐं उन खां पोइ हिन वक़्तु तव्हां हिन जो डी सोल नालो जेको चेंज कयो आहे, इन जो छा सबबु आहे? उहो इन जे करे त पहिरियां जेके मूंसां पार्टनर हुया उहे ॿिया हुया। अच्छा, हाणे ॿिया पंहिंजा आहिनि, सिंधी आहिनि, जे करे असां नालो चेंज कयोसीं। अच्छा, पोयां ओनर जेके ख़तमु थी विया। सही। अच्छा, हिन खां अलावा तव्हांजो हिते ॿियो बि होटल आहे मुंहिंजे ख़्याल में कराची में, उनजो छा नालो आहे? उनजो नालो आहे कैफे जैक्सन 5। कैफे जैक्सन 5 ज़मज़माती। अच्छा अच्छा अच्छा, तव्हां मतिलबु इहे 2 कारोबार हिते पाण संभालियो पिया? अच्छा अच्छा, इम्तियाज़, असांजे सिंधी दोस्तनि जी इहा कोशिशि हूंदी आहे त असां कराची वञूं, हिते को कारोबार कयूं या नौकिरी मिले, त तव्हां हिते 20-25 साल खां कमु कयो था। तव्हांजो तजुर्बो जेको होटलिंग जो आहे, बिज़नेस जी दोस्तनि खे ॿुधायो त तव्हांजो होटलिंग जो तजुर्बो कीअं रहियो? कहिड़ी मुश्किलातूं तव्हांखे शुरू में दरपेश आहिनि? उन में शुरू में हर कारोबार में मुश्किलात ईंदियूं आहिनि, पर उनजो हल बि निकिरी ईंदो आहे। अच्छा, त माण्हू पहिरियां हिमत करे कम में हथु विझे। सही। जेकॾहिं तव्हां कारोबार कंदव, पोइ जेके स्ट्रगल हूंदियूं पाण ई हला कंदो, तव्हांजो सोल्व थी वेंदो। जेकॾहिं तव्हां पहिरियां डिॼंदव त पोइ तव्हां कारोबार में अची न सघंदो। सही सही सही। ऐं कारोबार करण लाइ रिस्क खणणु ज़रूरी आहे। जेको डिॼंदो लॉस जे लाइ, पोइ कॾहिं बि न वधी सघंदो, न वरी कारोबार करे सघंदो। अच्छा, तव्हां जेको कारोबार कयो, तव्हां हीअ जेको शुरूआति कई, तव्हांजी इन्वेस्ट शुरू में केतिरी हुई? केतिरनि पैसनि सां तव्हां हीअ कारोबार शुरू कयो? असां शुरू में इन्वेस्टमेंट कई हुईसीं तक़रीबन 1 करोड़ 20 लख रुपया। 1 करोड़ 20 लख। अच्छा, तव्हां असांखे इहो ॿुधायो त हीअ जेको तव्हां रेस्टोरेंट खोलियो था,
इन में तव्हां वटि हिते केतिरो स्टाफ आहे या ॿिए रेस्टोरेंट में केतिरो स्टाफ आहे ऐं उन में तव्हां पंहिंजा सिंधी दोस्त बि केतिरा एडजस्ट कया आहिनि या जेको सो मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल माइट मिटनि खे बि तव्हां हिते एडजस्ट कयो आहे? हा बिल्कुलु, असां वटि जेको तक़रीबन सिंधी छोकिरा आहिनि लाड़काणे आहिनि। अच्छा हा, उन में असांजी पंहिंजी ज़ात जा आहिनि, मेतलो आहिनि, अबड़ा आहिनि, सुमरा आहिनि, अच्छा ऐं कुझु स्टाफ हितां कराची जो आहे जेको उर्दू स्पीकिंग आहे या पंजाबी आहे। अच्छा, टोटल घणो स्टाफ आहे हिन होटल ते? अच्छा, ॿिन्ही होटलुनि जो मिलाए करे तक़रीबन 50 खां 55 स्टाफ आहे। अच्छा, 50 खां 55 स्टाफ। मतिलबु हिन वक़्तु तव्हां ॾिसो 40-50 माण्हुनि खे तव्हां रोज़गार ॾेई वेठा आहियो। इहा असांजे सिंधी नौजवाननि लाइ तमामु हिकिड़ी वॾी उत्साह वारी ॻाल्हि आहे, ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त तव्हां लाड़काणे खां हिते अची हिते महिनत कई आहे ऐं हिते जेको आहे सो ही पंहिंजा 2 होटल एस्टेब्लिश कया अथव, जंहिंजे करे हिन वक़्तु तव्हां 40 खां 50 माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे। त इहा तमामु सुठी असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। भला हिन होटलिंग जे कारोबार में अचण लाइ ॿियो को तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? होटलिंग जे लाइ जेको आहे सो होटल वारो को माण्हू हुजे, अच्छा। उन सां गॾिजी करे कारोबार करे, छो जो एक्सपीरियंस खां सवाइ को बि कारोबार कामयाबु न थींदो आहे। अच्छा, या नंढे पैमाने ते को खोलियो, हली हली माण्हू खे पाण ई एक्सपीरियंस थी वेंदो आहे, अच्छा। उन मां वॾे ते हलियो। जी दोस्तो, तव्हां असांजे दोस्त इम्तियाज़ मेतले जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इम्तियाज़ हिकिड़ो वॾो तमामु महिनती माण्हू आहे ऐं हीअ असां सभिनी सिंधी माण्हुनि लाइ हिकिड़ो उत्साह आहे त असांजे लाड़काणे ऐं कंबर शहदाद कोट ज़िले जे हिकिड़े नंढड़े ॻोठ खां इम्तियाज़ निकिरी 25 साल अॻु कराची पहुतो ऐं कराची में अची हुन एतिरी महिनत कई आहे जो हिन वक़्तु 2 कारोबार 2 सुठा होटल ऑपरेट करे रहियो आहे, 2 सुठा होटल हलाए रहियो आहे। जेको हिकिड़ो तव्हांखे मूं ॿुधायो त हीअ क्लिफ्टन में बिल्कुलु अब्दुल्ला शाह गाज़ी जे साम्हूं होटल आहे डी सोल जे नाले सां, ऐं ॿियो होटल जेको इम्तियाज़ ॿुधायो त ज़मज़मा 2 तलवार वारे पासे ज़मज़मा जे पासे हिकिड़ो ॿियो होटल आहे, उहो 2 होटल इम्तियाज़ हलाए थो। ऐं हिकिड़ी तमामु वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो असांजो ही नौजवान दोस्त इम्तियाज़ हिन जे कारोबार सां असांजा 50 जे लॻभॻि सिंधी नौजवान हिते कारोबार सां नौकरियुनि सां लॻा पिया आहिनि ऐं 50 घर 50 ख़ानदान उहे हिते नौकरी करे सपोर्ट कनि था पंहिंजे घरनि खे। इहा असांजे लाइ तमामु भली ॻाल्हि आहे। इन लाइ आउं तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि सिंधी नौजवाननि खे त जेके ॻोठनि में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॻोठनि में बेरोज़गार नौजवान वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ बहितरु आहे त उहे पंहिंजे ॻोठनि खे छॾे पंहिंजे सिंध जी राजधानी कराची में अचो ऐं हिते इम्तियाज़ जेका ॻाल्हि करे थो त नौकरियुनि जे पुठियां वॾेरनि जे पुठियां MPs MNS जे पुठियां लॻण जे बजाए बहितरु आहे त कराची में अची तव्हां पंहिंजा नंढा नंढा कारोबार कयो। भले तव्हांखे रेड़ी हलाइणी पए, तव्हांखे फ्रूट जो कारोबार करिणो पए, सब्ज़ी जो कारोबार करिणो पवे, उहो बहितरु आहे तव्हांखे नौकिरी खां। इम्तियाज़ खां आख़िर में वरी बि हिकिड़ो मैसेज वठंदुसि त इम्तियाज़ तव्हां असांजे उन नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾींदो? कराची जेको आहे त असां सिंधियुनि जे लाइ सम्झो, सिंधियुनि छा पूरे पाकिस्तान जे लाइ ही सम्झो दुबई आहे। सही, ऐं बिल्कुलु। जेकॾहिं को सम्झे हिते कारोबार करे इंशाल्लाह दुबई खां वधीक कमाए सघे थो। बिल्कुलु। उनजे लाइ ज़रूरी आहे त इंसान महिनत करे, स्ट्रगल करे, बाक़ी रोज़ी ॾियण वारो रब आहे। माण्हू महिनत करे ॻोठनि मां निकिरी अचो कराची में ऐं कराची जी मालिकी बि कयो ऐं रोज़गार बि कयो। वेरी गुड, वेरी गुड। इंशाल्लाह अल्लाह साईं चाहियो सही, सक्सेस थी। ज़बरदस्त, बिल्कुलु इहा इम्तियाज़ जेका ॻाल्हि कई तमामु सुठी ॻाल्हि कई। तव्हां सभिनी नौजवाननि खे हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज आहे त ॻोठनि में असांजा लखें करोड़े माण्हू नौजवान माण्हू जेके बेरोज़गार वेठा आहिनि, ॻोठनि में कमकार आहे कोन, ॻोठनि में नौकरियूं आहिनि कोन, ॻोठनि में इंडस्ट्रियूं आहिनि कोन, फैक्ट्रियूं आहिनि कोन, उते एतिरा रोज़गार जा ज़रिया कोन्हनि जेतिरा असांजे हिन सिंध जे राजधानी कराची में रोज़गार जा ज़रिया आहिनि। उन करे असां चवंदासीं तव्हांखे नौजवाननि खे त बाबा अचो, हीअ कराची तव्हांजो असांजो पंहिंजो शहर आहे, हिन शहर खे अपनायो, हिन शहर में पंहिंजो जेको आहे सो घर वठो, पंहिंजा घर ठाहियो ऐं उनखां अलावा पंहिंजी फैमिलियुनि खे ॻोठनि मां कढी हिकिड़ी शहरी माहौल में आणे पंहिंजी ज़िंदगी तव्हां सुठे नमूने गुज़ारे सघो था। बजाए जो कंहिं वॾेरे जी नौकिरी कयो, बजाए जो कंहिं वॾेरे जी चमचागिरी कयो, उन खां बहितरु आहे त पंहिंजो रोज़गार कयो। वरी महिरबानी इम्तियाज़ भाउ, तव्हां असांखे टाइम ॾिनो, थैंक यू। मां हिन वक़्तु डी सोल होटल जे अंदरि मौजूदु आहियां ऐं मूंसां गॾु हिकिड़ो नौजवान ही लाड़काणे जो नौजवान दोस्त आहे जेको हिन वक़्तु हिते होटल ते मौजूदु आहे ऐं हिन होटल जो मैनेजर आहे। उन सां थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं। भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा तव्हांजो नालो? मोहम्मद रमज़ान। मोहम्मद रमज़ान। पाण भाउ? मेतलो। अच्छा, मोहम्मद रमज़ान मेतलो। अदा तव्हां कहिड़े ॻोठ सां तालुक़ु रखो था? सर मुंहिंजो ज़िलो लाड़काणो आहे, ज़िलो कंबर शहदाद कोट आहे। मां लाड़काणो सां मां तालुक़ु रखां थो। अच्छा, लाड़काणो ऐं कंबर शहदाद कोट, सही। अच्छा, तव्हांखे हिते कराची में केतिरो अर्सो थियो आहे? सर मां तक़रीबन 12-13 साल थी विया आहिनि कराची में। अच्छा, 12-13 साल थी विया आहिनि, वेरी गुड। तव्हांजी हिते मतिलबु सैलरी केतिरी आहे? सर मुंहिंजी हिते सैलरी 40,000 आहे। 40,000। तव्हांखे हिते हिन कारोबार में, हिन होटलिंग जे बिज़नेस में या होटलिंग जे हिन जेको आहे जेका नौकिरी आहे तव्हांजे मैनेजर जी, जी जी सेटिस्फाई आहियो? जी जी मां बिल्कुलु राज़ी आहियां, सेटिस्फाई आहियां। कराची जहिड़े शहर में जेको अचे थो रोज़ी करे थो, माना पंहिंजो सही नमूने सां कमाए थो, करे थो, पंहिंजे बचड़नि जो पेट पाली थो। सही, वेरी गुड, सुठो आहे। वेरी गुड। जी दोस्तो, तव्हां दोस्त जी ॻाल्हि ॿोल
ॿुधी ऐं हीअ दोस्त बि लाड़काणे जे लॻ कंबर शहदाद कोट ज़िले जे भरिसां हिकिड़े नंढे ॻोठ सां तालुक़ु रखे थो ऐं हिते लाड़काणे खां हिते अची करे गुज़िरियल 14-15 सालनि खां कराची में महिनत करे थो पियो। हिन वक़्तु हिन होटल जो डी सोल होटल जो मैनेजर आहे ऐं मां तव्हांखे इन लाइ ॿुधाइणु चाहियां थो त असांजा जेके लाड़काणे जा या सॼी सिंध जा जेके नौजवान आहिनि जेके सिंध जे ॿाहिराड़ी ऐं शहरनि में वेठा आहिनि बेरोज़गार, उन्हनि लाइ मां इहो हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त जीअं ही नौजवान असांजो कंबर शहदाद कोट जे हिकिड़े नंढड़े ॻोठ खां अची करे कराची में महिनत करे हिन वक़्तु मैनेजर जी पोस्ट ते हिकिड़े होटल ते वेठो आहे, त तव्हांजे लाइ बि मां हिकिड़ो इहो मैसेज ॾियां थो त तव्हां बि ॻोठनि खां निकिरो, सिंध जे राजधानी कराची में अचो ऐं हिते अचे मुख़्तलिफ़ कारोबार कयो, मुख़्तलिफ़ नौकरियूं कयो, मुख़्तलिफ़ रोज़गार कयो। छाकाणि ॻोठनि में उहो रोज़गार कोन्हे को, ॻोठनि में माण्हू हर वांदो वेही वक़्तु विञाए थो, उन खां बहितर आहे ऐं अची महिनत मज़दूरी कयो। वॾी महिरबानी भाउ, थैंक यू।